अच्छा आख़िरी मैसेज वठूं अदा मैसेज इहो आहे असां केॾा बि हवाला कटियूं न कंदो त हुअं बि कुझु कोन्हे जे तव्हांखे अचिणो हुजे न हिन मुल्क में त सभ खां पहिरीं आयल्स कयो जे नथा कयो न पोइ बाबा खट ते सुता पिया हुजो न राय हैदरी सुल्फी आणी या हाली मदद। हेलो लेडीज़ एंड जेंटलमैन आफ्ताब रहमान सलाम दोस्तों अॼु मूंसां गॾु मौजूदु आहे हिकिड़ो यंग सिंधी इंजीनियर जंहिंजो ताल्लुक़ आहे ٿرپارڪر सां। आउं चाहियां थो त महावीर कुमार महेश्वरी मुख़्तसर पंहिंजो तारुफ़ कराए ऐं उहो तारुफ़ ढाटकी में थिए त पोइ वरी असां कचहरी कंदासीं सिंधी में। जी महावीर। माय नाम महावीर कुमार है ऐं माय जो नेटिव टाउन है वो मिठी ٿرپارڪر है। मैं अपनी जो एजुकेशन है ग्रेजुएशन वो मھراڻ यूनिवर्सटी का कई है ऐं माय वो में सिविल डिपार्टमेंट में माय एजुकेशन ग्रेजुएशन थियल है ऐं ईयर साथ जो है हिना हूँ यूनिवर्सिटी ऑफ केलगरी में आई उतां अपनी मास्टर ऑफ इंजीनियरिंग डिग्री शुरू करे रहियो आहियां। ज़बरदस्त ॾाढो सुठो महावीर। अच्छा मूंखे हाणे इहो ॿुधायो त जेके नौजवान हिते अचणु चाहिनि था कैनेडा उन्हनि जे लाइ हिते कहिड़ियूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि जीअं तव्हां पाण हिते आया आहियो त हुनजो जेको एडमिशन प्रोसेस आहे यूनिवर्सिटी ऑफ कैलगरी जो उन जा बुनियादी नुक़्ता कहिड़ा आहिनि। आउं चाहियां थो इहो बि तव्हां जेकॾहिं मुख़्तसर ॿुधायो त इहो ॾाढो हेल्पफुल थींदो। जी सभिनी खां पहिरीं इहो आहे त अगरि कंहिंखे बि करिणो आहे मास्टर्स करणी आहे मास्टर्स जो तरीक़ो पहिरीं मास्टर ॿिनि क़िस्म जी थींदी आहे हिकिड़ी एम एन जी हूंदी आहे ऐं हिकिड़ी एम एस सी हूंदी आहे। एम एन कोर्स बेस्ड हूंदी आहे ऐं जेको एम एस सी हूंदी आहे उहो थीसिस बेस्ड हूंदी आहे। मां चाहियां थो अगरि कंहिंखे अचिणो आहे ऐं पंहिंजी एजुकेशन खे कंटिन्यू करिणो आहे वधीक अपॉर्चुनिटीज़ खे फाइंड आउट करिणो आहे त सिंपल आहे त एम एच में कयो ऐं एम एच कोर्स बेस्ड हूंदो आहे उनमें कोर्स प्री डिफाइंड हूंदा आहिनि उहो कोर्स तव्हांखे हर सेमेस्टर में कंप्लीट करणा हूंदा आहिनि। एम एस सी में छा हूंदो आहे त तव्हांखे सभिनी खां पहिरीं हिकिड़ो सुपरवाइज़र अप्रोच करिणो पवंदो आहे ऐं जॾहिं उहो सुपरवाइज़र तव्हांखे एग्री हूंदो आहे तव्हां सां कमु करण लाइ उहो तव्हांखे पोइ यूनिवर्सिटी तव्हांखे ऑफर लेटर मोकिलींदी आहे जंहिंसां तव्हांजो वीज़ा जो जेको प्रोसेस आहे उहो शुरू कंटिन्यू कंदा आहियो। अच्छा मूंखे इहो ॿुधायो त अक्सर नौजवान जो इहो सुवालु हूंदो आहे त साईं जॾहिं असीं यूनिवर्सिटी में अप्लाई कंदा आहियूं त उहो ॾाढी एक्सपेंसिव हूंदी आहे ख़र्चो ॾाढो हूंदो आहे ऐं एतिरो असां नथा अफोर्ड करे सघूं त मूंखे इहो ॿुधायो त यूनिवर्सिटी ऑफ कैलगरी को पार्शियल स्कॉलरशिप ऑफर करे थी या न। उन सां गॾोगॾु मुंहिंजो ॿियो इहो सुवालु आहे त तव्हां इन में कहिड़े प्रोग्राम में एग्ज़ैक्टली स्पेशलाइजेशन तव्हांजी कहिड़े प्रोग्राम में आहे ऐं उन में तव्हांजी केतिरी फीस हुई। जी जेको फ़िलहालु जेको हींअर मां प्रोग्राम कयां पिया उहो सिविल इंजीनियरिंग आहे ऐं स्पेशलाइजेशन मुंहिंजी प्रोजेक्ट मैनेजमेंट में आहे। जेसि ताईं ॻाल्हि पंहिंजी स्कॉलरशिप जी आहे स्कॉलरशिप में इहो हूंदो आहे त अगरि तव्हां एम एस सी में कयो पिया एम एस सी में पार्शली फंडेड हूंदो आहे त मतिलबु तव्हां 9,000 to 10,000 डॉलर तव्हां सम्झी सघो था कैनेडियन डॉलर तव्हांजी फीस हूंदी। बाक़ी जेको 10 खां 12,000 डॉलर हूंदा आहिनि उहो तव्हांजो सुपरवाइज़र जेको हूंदो आहे उहो मतिलबु यूनिवर्सिटी तव्हांखे सपोर्ट कंदी आहे। जेको मुंहिंजो हीअं प्रोग्राम आहे उनमें तक़रीबन अराउंड 20,000 पैकेज फी आहे मुंहिंजी फर्स्ट ईयर। अच्छा इहो हिकिड़े साल जी आहे। जी फर्स्ट ईयर जी तव्हांजो इहो ग़ालिबन 2 साल जो प्रोग्राम हूंदो। मुंहिंजो 2 साल जो प्रोग्राम आहे। ठीकु आहे माना तक़रीबन जहिड़ो 40,000 डॉलर तव्हांजी 2 साल जी फीस आहे ऐं उन सां गॾोगॾु ॿिया कहिड़ा ख़र्चा जेके तव्हांखे बेयर करणा पवंदा आहिनि। बेसिक अकोमोडेशन 2 क़िस्म जी हूंदी आहे हिन में हिकिड़ी ऑन कैंपस हूंदी आहे हिकिड़ी ऑफ कैंपस हूंदी आहे। ऑफ कैंपस वधीक चीप हूंदी आहे ऐं तव्हां हुनमें करे सघो था ऐं मां इहो चवां थो हुनमें तव्हांखे मतिलबु बचत पवंदी आहे 400-500 में तव्हां अगरि पर रेंट ॾियो शेयरिंग में वठो था त काफ़ी तव्हांखे मतिलबु कि चीप पवंदो। अच्छा मूंखे हाणे इहो ॿुधायो त हींअर जेको यूनिवर्सिटी ऑफ कैलगरी आहे उनमें एडमिशन जो जेको प्रोसेस आहे उनजा कहिड़ा जेको आहे रिक्वायरमेंट्स आहिनि बुनियादी उहो ॿुधायो। उन सां गॾोगॾु साल में केतिरा दफ़ा इहो एक्सेप्ट कंदी आहिनि एप्लीकेशन्स। यूनिवर्सिटी ऑफ कैलगरी जेको आहे उहो साल में 3 इंटेक वठंदी आहे। हिकिड़ो समर इंटेक हूंदो आहे इन जो हिकिड़ो जो विंटर हूंदो आहे ऐं हिकिड़ो जो मेन जेको आहे फॉल इंटेक हूंदो आहे। मां फॉल इंटेक में आयो आहियां हिते यूनिवर्सिटी ऑफ कैलगरी में। यूनिवर्सिटी अगरि तव्हां पाकिस्तान में ग्रेजुएशन करी वरिती आहे कंहिं बि यूनिवर्सिटी खां मھراڻ खां NED क्वेस्ट खां तव्हां एम एन जे लाइ वञी अप्रोच कयो पिया डिफरेंट यूनिवर्सिटीज़ खे त मां चवंदुसि त तव्हां सभिनी खां पहिरीं फर्स्ट स्टेप आहे त भाई तव्हां पंहिंजो आइल्स क्लियर कयो 6.5 या 7 बैंड तव्हां स्कोर कयो एटलीस्ट ताकी तव्हांखे अॻियां वीज़ा में फाइलिंग में प्रॉब्लम ना थिए। ॿियो स्टेप इहो ॿियो थी सघे थो त जेको तव्हां यूनिवर्सिटीज़ खे ॾिसो उनजी वेबसाइट ते वञो पोइ हुते उनजी रिक्वायरमेंट हूंदी आहे एलिजिबिलिटी रिक्वायरमेंट कहिड़ी हूंदी आहे उन्हनि खे अप्रोच कयो पोइ फॉर्म फिल करणु शुरू कयो एप्लीकेशन फॉर्म जेको हूंदो आहे। मां चवंदुसि त एटलीस्ट तव्हां 3 खां 4 अगरि केर बि इंट्रस्टेड स्टूडेंट आहे 3 खां 4 यूनिवर्सिटी में अप्लाई करे पोइ जेतिरो तव्हांखे मतिलबु रिस्पॉन्स अचे थो
उन हिसाब सां तव्हां अॻियां अप्रोच सही ॾाढो सुठो इहो ॿुधायो त भला कैनेडा में तव्हांखे 2 महीना थी विया आहिनि यूनिवर्सिटी जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त उनमें तालीम जो कहिड़ो फ़र्क़ु आहे बिल्कुलु फ़र्क़ु काफ़ी आहे डिफरेंट आहे माना हिकिड़ो फर्स्ट वर्ल्ड कंट्री ऐं थर्ड वर्ल्ड कंट्री में एजुकेशन में वॾो डिफरेंस आहे ऐं मां चवंदुसि त तव्हां ज़रूरु ज़िंदगी में हिकिड़ो चकर तव्हां ज़रूरु अचो मतिलबु तव्हां एक्सप्लोर कयो पंहिंजे टाइप इहो नौजवानी जो मतिलबु बहितरीनु टाइम हूंदो आहे 20-25 सालनि जी उमिरि में तव्हां पंहिंजे घर खां ॿाहिरि निकिरो सही ॾाढो सुठो थैंक यू सो मच आख़िर में जेकॾहिं को नंढो मैसेज सिंधी नौजवान जे लाइ ॿुधायो त पोइ असां वरी इजाज़त वठंदासीं हा बिल्कुलु मां सिंधी नौजवान खे जेको यूनिवर्सिटी में आहिनि या जेको ग्रेजुएशन करण वारा आहिनि 3rd ईयर में 4th ईयर में उन्हनि खे ज़रूरु चवंदुसि त तव्हां इहो ज़रूरु टाइम आहे पाकिस्तान में इकनॉमिक एतिरी फिज़िबिलिटी सुठी कोन आहे ऐं मां चवंदुसि त हिकिड़ो चकर तव्हां ज़रूरु अप्रोच कयो थैंक यू सो मच बिल्कुलु कयो अप्रोच दोस्तो इहो असांजो प्यारो महावीर महेश्वरी जंहिं ख़्याल जो इज़हार कयो ऐं हाणे असां इजाज़त वठंदासीं लगन पंहिंजे होस्ट ऐं दोस्त त घटि न थींदी तुंहिंजी अच्छा आख़िरी मैसेज असां मैसेज इहो आहे असां केॾा बि हवाला कटियूं न कंदो तव्हां हूअं बि कुझु कोन्हे जे तव्हांखे अचिणो हुजे न हिन मुल्क में त सभ खां पहिरीं आयल्स कयो जे नथा कयो न पोइ बाबा खट ते सुता पिया हुजो न हेतिरी सुल्फी हणी या हाली मदद दोस्तो इहो असांजो प्यारो दोस्त मैक्स मेमन जे आख़िर में जेको रंग में भंग विधो पर बहरहाल हुन जूं ॻाल्हियूं मैक्स जाइज़ आहिनि ऐं इन सां गॾु पंहिंजे होस्ट ऐं दोस्त आफ़ताब राहियो खे इजाज़त ॾींदा जिते हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो सन सलामत साथ सलाम